सिंध हाई कोर्ट सिंध पब्लिक सर्विस कमीशन तरफान 2018 में वरतल चिटा भेटी वारा इम्तिहान रद्द करे छड़िया। वुमेन मेडिकल ऑफिसरन जा वरतल इम्तिहान भी कालअदम करार दिना विया। अदालत कमीशन चेयरमैन जी मुक़ररी कानून जो तड़ करार ॾेई छड़ी। सिंध हाई कोर्ट सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे इम्तिहान में मेरिट जी लताड़ खिलाफ दरख्वास्त महफूज़ कयल फैसलो ॿुधाए छड़ियो। अदालत सिंध पब्लिक सर्विस कमीशन तरफान 2018 में वरतल चिटा भेटी वारा इम्तिहान रद्द करे छड़िया आहिनि। अदालत वुमेन मेडिकल ऑफिसरन जा वरतल इम्तिहान भी कालअदम करार ॾेई छड़िया। अदालत कमीशन चेयरमैन जी मुक़ररी भी कानून जो तड़ करार ॾेई छड़ी आहे। कमीशन सेक्रेटरी के मुअत्तल रखण वारो फैसलो बरक़रार रखियो वियो। अदालत सिंध पब्लिक सर्विस कमीशन के 1999 एक्ट तहत वधीक कम खां रोके छड़ियो। अदालत जो त कमीशन 1999 वारे एक्ट तहत हाणे वधीक कम नथी करे सघे। अदालत चयो आहे त सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे चेयरमैन जी मुक़ररी कानून मुताबिक़ न आहे। एडवोकेट सज्जाद चांडियो चयो आहे त अदालत 2018 में लिखत तोड़े ज़बानी इम्तिहान ज़रिए मुक़रर 1783 डॉक्टरनि जी मुक़ररी खे कालअदम करार ॾेई छॾियो आहे। चिटा भेटी वारा इम्तिहान भी रद्द कया विया आहिनि।